छाला रीमा खेर तव्हां ॿुधायो भारत ही खोले बस सीन पे कयो न चोटी कयां हो ॿुधो नथई कासिर नवाज़ जी शाइरी आहे सरमन सिंधी शायदि अरशद महमूद जो आहे वार इहे वार कारा कंहिं लाइ खोलिया अथई वार इहे वार कारा कंहिं लाइ खोलिया अथई कारा ही वार कंहिं लाइ खोलिया थी वो खोलिया अथई सोहणा ही वार कंहिं लाइ खोलिया थी वो खोलिया थी ॿियो खेराव ॿियो खेरा बाबा ओठो ई न उठो हणंदो ई सोटो ऐं बकरी बेकट न करे बेकट न अलाह जे नालो थी रहम कजा त उमेद अली कल वड़ उतो न लठ खई चई बकरी माणी आई आहे हाँ ये न कर ॿियो ख़ैर ख़ुशि लॻा बाबा ॿियो ख़ैर आहे फर्स्ट क्लास छा हाल आहे असांजो पुराणो अदाकार आहे अब्दुल आवा हिन फिरी अचो हिन पासे न अचो छा हाल आहे ॿियो ख़ैर ख़ुशि लॻो पियो ई फर्स्ट क्लास मन मुजन में हेॾो पिए ॿियो ख़ैर आहे पुराणो थी वई अबा हा न मोला मोला सलामत वाजिद तुंहिंजी हाल वाल कीअं फिल्म जी कीअं थी हले रिकॉर्डिंग फर्स्ट क्लास हा बाबा पक मन मौजन में हवा आहे तूं सुतो पई ख़ैर आहे हे जिदे जो जवान थी ॿिनि ॾींहंनि खां पोइ जिदे विधो उतो सऊदीअ खां आयो थी फिल्म करणु सम्झे न वरी इनशाला वरी ईद मोटी ईंदो तरी बि इनशाला इनशाला मोला ख़ुशि रखंदई ख़ुशि हूंदे आबाद हूंदे सगेद अस्सलाम वालेकुम याद मत दवा हेनो हेनो बे हेनो फ्री तू हा तो हा छा हाल आहे संगत ॿियो ख़ैर ख़ुशि लॻा पिया फर्स्ट क्लास मोला सभिनी खे सलामत रखंदो हीअ असांजी फिल्म जी रिकॉर्डिंग ते बीठा आहियूं फिल्म जो नालो आहे नफ़रत जंहिं बि दोस्त खे हिन फिल्म में कमु करणो हुजे त असांजो नंबर आहे 0300 34285559 छा 0300 34 28 559 ऐं जेको बि हिन नंबर ते राब्तो कंदो इनशाला हुनखे तमामु बहितरीन करेक्टर हुन फिल्म में मिलंदो ऐं असां तक़रीबन हिकु फिल्म ख़तमु थींदी आहे ॿी कंदा आहियूं ऐं हिन फिल्म जो नालो आहे नफ़रत तमामु बहितरीन फिल्म आहे अचो शूट ॾिसूं वाजिद कीअं कयूं बिस्मिल्लाह ओके बाबा इहो सभु तुंहिंजे करे थी रहियो आहे तुंहिंजे करे कॾहिं न ईअं थोड़ा उठाए ले सर मथे हेडे ओके हेडे थोड़ा अत्यार हेॾो बि हां तुम सर हिमा थोड़े हा ओके ठीक है ओके अरे मो कॾहिं बाबा अत्यार इहो सभु कुझु तुंहिंजे करे थी रहियो आहे तुंहिंजे क्यों इहो सभु तुंहिंजे करे थी रहियो आहे तुंहिंजे करे सभु कुझु सभु कुझु हा सॼो वराइजे न बाबा इहो सभु तुंहिंजे करे थी रहियो आहे बाबा हेॾे होॾे होॾे मूंखे ॾिसण दे न कीअं आहे त बिल्कुलु न बाबा ॾिस न और मां तव्हांखे करे थो ॾेखारियां जहिड़ो हुजे तव्हां हिकिड़ो सुठो थींदो न हिकु हाणे ॾिस हीअं बीहंदो त पासीरो मां तव्हांखे बार बार कंदो हे बीहंदो त ॾिस न हे केमिरा ते आहे सम्झे न इहो सभु कुझु तुंहिंजे करे थी रहियो आहे तुंहिंजे करे सम्झे न दाबो हिकिड़ो हुजे चैन कोठनि जो चङो मुड़ुस ईअं न करे फेसो में उठा बिस्मिल्लाह ओके इहो सभु क्यों कुझु थे क्यों थे ओके क्यों इहो सभु कुझु तुंहिंजे करे थी रहियो आहे तुंहिंजे करे ओके बाबा आगे एंड हो अदा मां मरी सघां अदा अदा मां हथ थी वधाए मां पहिरें थी पवाए मां मरी सघां थी पर सोटे सां शादी नथी करे सघां अदा मां हथ थी ॿधाए मां तोखे पहिरीं थी कहां मरी सघां थी पर सोचे सां शादी नथी करे सघां हिते बस इन खां वधीक हिकु लफ़्ज़ न ईअं चई आउट थी वेंदो तकिड़ो हेॾे हीअं हलियो वेंदो हे हीअं हलियो वेंदो सम्झी न ओके न ये जीअं चई थी बस कंदी न बस इन खां वधीक हिकु लफ़्ज़ न क्यों अदा मां तोखे बाहु वठां थी पहिरें थी पवां मां सोचे सां शादी कॾहिं बि न कंदुसि बस इन खां वधीक हिकिड़ो लफ़्ज़ बि न कटिजाए हाँ कहाँ है देश में तड़ी का हो तेरे पाई तो रुपया के एक करते थी ठीक है घणो न तो ये कर सही ना बस इन को अधिक है कोई लफ्ज न समझो है चाहिए भाई क्यों होने अदा मां तोखे बाहु थी वठां पहिरें थी पवां मां मरी सघां थी पर सोचे सां शादी कॾहिं बि नथी करे सघां बस इन खां वधीक हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजांइ बाबा हलियो वञे न पोइ बीह न चई बाबा ये कोन हलंदो ते तो ना न या जीव घोड़े में ये बन या ही तो भी कावड़ में घुसो ठीक करी सी में ठंडी ना बाबा क्यों
थी पता पेरे थी पाला मां मरी सगा थी पर सोटे ना चाहती हर किस नहीं करे सगा बस इन्हें को देखो लॉन्च न कराया जाए हलो 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 तक हलो रुख बताया था शाबाश तेरे से जूम जूम दे परेशानी जी ओके अच्छा रिवाज वच हेलो भैया क्या छाके वाई छाके वामू अदा छाके वामा जो कावड़ तो करी क्यों अदा मु छा कयो बाबा है निकल आयो कावड़ तो करी बाबा बराए अदा मु छा कयो है जो कावड़ तो करी अन्या चाहिए थी छा क्यों मू अदा मां हथ थी बधाए खुदा जे वास्ते ये नचो अदा 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 मु हथ थी बताए खुदा जी वास्ते ये नचो मां मुमताज सां मोहब्बत कंदी आहियां शादी बि उन सां कंदमि मां ममता सां मोहब्बत कंदी आहियां ऐं शादी बि उन सां कंदमि तुंहिंजो लाओ मौत सां लड़ाईंदुमि मौत सां मां अॼु तोखे सुभाणे तुंहिंजी शादी जी तारीख़ वठी थो अचां अदा मां हथ थी वधाए पहिरें थी पवाए मां मरी सघां थी पर सोढे सां शादी नथी करे सघां अदा मु हथ थी बताए पहिरीं थी पवाए मां मरी सघां थी पर सोडे सां शादी हरगिज़ नथी करे सघां बस इधर को जंतो दीजिए बस हिन को वधीक को लफ़्ज़ न हे हले वियो हे निकल गलाणे जा इंसान शादी बना इंसान शादी ये परेशानी में अन्या चवे थी छा कयो हां हे मां तुझी शादी न करी ते शादी लाऊं ये तुझी निकाह जो तारीख़ तो छड़ा इते हट 10 हे तो तारीख़ शादी इते तारीख़ तो सुभाणे ना कोई शादी करे परेशानी सब परेशानी अच्छा बाबा अच्छा फैज मोहम्मद हेलो प्रिया हेलो प्रिया हेलो प्रिया अच्छा बाबा एकदम किस यो सब कुछ तो जे करे थियो है तो जे करे फिर बात ये कर हां मुके सो ये क्यों अबा हेकड़ा बिलो बा ये सब कुछ तुझे कर अबा हेकड़ा सेकंड ये सब कुछ तुझे करे थे वहां तुझे करे छा के वादा छा के वा अन्या चवे थी छा कयो अन्या चवे थी छा कयो आमू मुंहिंजी इज्जत जो जनाज़ो कढाए छॾियो आहे तो मुझी इज्जत जो जनाज़ो कढाए छॾियो आहे तो हा वही थोरो अदा मां हथ थी वधाए ख़ुदा न तुंहिंजो लाऊं मौत सां लड़ाईंदुमि तुझो लाऊं मौत सां लड़ाईंदुमि तुंहिंजो लाऊं मौत सां लड़ाईंदुमि मौत सां तुझो लाऊं मौत सां लड़ाईंदुमि मौत सां जो इन खां वधीक को लफ़्ज़ ॻाल्हायो थी जो इन खां वधीक हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हायो अथई अॼु ई जलाल वारनि सां मिली करे हा अॼु ई जलाल सां मिली करे तुंहिंजी शादीअ जी तारीख़ तो पकी कयां तुंहिंजे शादी जी तारीख़ तो पकी कयां हाणे चओ अॼु बि जलाल सां मिली करे तो जो तुंहिंजी शादी जी तारीख़ तो पकी कयां तुंहिंजे शादी जी तारीख़ तो पकी कयां अदा मां हथ थी वधाए हे पहिरें थी पवाए जो कोई न कजाए बस इन खां वधीक लफ़्ज़ न बस इन खां वधीक हिकिड़ो लफ़्ज़ न ॻाल्हाए जाए हथ न हाणे त चओ बस बस इन खां वधीक हिकिड़ो लफ़्ज़ न ॻाल्हाए जाए हे हिते ॾिस ओके आउट ओके संगत ॾिठो इहा सीन असांजी फिल्म नफ़रत आहे जंहिंजो डायरेक्टर मां पाण आहियां सतार लाल अली रज़ा मैसर आहे ऐं कैमरा मैन वाजिद कलड़ो ऐं हिन ड्रामे जी जेकी आहे फिल्म जी जेकी आहे सो ईअं सम्झो हेड जेकी आहे रीमा नाज़ तुनियो ऐं अख़्तियार चाचर इजाज़ शाला फैज़ मोहम्मद ओठो आहे भाउ मुमताज़ लाचारी आहे हीअ असांजी सॼी टीम आहे नदीम वागो आहे बिलाल खोखर आहे जानी जतोई साहब आहे इम्तियाज़ स्वाग साहब आहे हिन इंशाअल्लाह फिल्म में तमामु बहितरीन कास्ट आहे जंहिं बि दोस्त खे फिल्म में कमु करणो हुजे त असांखे ॾिनल नंबर ते राब्तो कंदो इंशाअल्लाह हुनखे फिल्म में तमामु बहितरीन कैरेक्टर मिलंदो वॾी महिरबानी लख थोरा लख एहसान अस्सलाम वालेकुम या अली मदद